सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी उठा ॻाल्हि इहा आहे त मूंखे तुंहिंजी ज़बान जे मथां टके जो बेतबार थी सघे थो हाकिम खान कुझु ॿियो चाहींदो हुजे, कमाल खान जी दिलि में का ॿी ॻाल्हि हुजे ऐं तूं वरी मूंसां का टी ॻाल्हि करणु आयो हुजी। उन करे मां तुंहिंजी ज़बान ते छो एतबार कयां? तुंहिंजे चवण जो इहो मक़सदु आहे त मां पंहिंजे ख़ासि माण्हुनि सां धोखो कयां थो। तूं त ॼाओ ई धोखे वारे ॾींहुं आहीं। तूं उहो कमीणो शख़्स आहीं जंहिं पंहिंजे सॻे पीउ खे धोखे सां मारे छॾियो। त पोइ मां तुंहिंजे ॻाल्हियुनि ते एतबार कीअं कयां? छा तोखे भरोसो ॾियारण लाइ मूंखे कसम खणणो पवंदो? ओठा जॾहिं मां कूड़े माण्हूअ जी ज़बान ते एतबार नथो कयां त उन माण्हूअ खे मां कसम कीअं ॾींदुसि? बस गफ़ार खान, बस ईअं तव्हां मुंहिंजी तज़लील नथा करे सघो। ओठा सुठो इन में अथई त उन में तूं पंहिंजी तज़लील न सम्झ। मूंखे भरवसे ॾियारण लाइ को ॿियो रस्तो ॻोल्ह। पोइ तव्हां ई ॿुधायो त तव्हांखे कीअं भरोसो ॾिजे? उन लाइ तोखे हाकिम खान ऐं कमाल खान खे ॻाल्हियुनि लाइ हिते वठी अचो। जीअं असां टई हिक जा ते गॾु थियो ऐं तव्हां हिक ई धक सां असां टिनी खे ख़तमु करे छॾियो। एतिरो बेवकूफ़ मां बि न आहियां गफ़ार खान जेतिरो तूं मूंखे सम्झी थो। अदी ओठे जे चलाकियुनि खे अदा साईं कॾहिं बि सम्झी कोन सघंदो। वॾो साईं बि कंहिंखां घटि न आहे, पर ओठे खां वधीक शैतान हिते केर बि न हूंदो। जॾहिं त असां ओठे खे एतिरो सुञाणूं था त पोइ साईं ओठे खे कोन सुञाणंदो हूंदो? उहो त आहे अदी, पर उन्हनि ज़ालमनि मां जान छॾाइण जो को त तरीक़ो ॻोल्हियो। हा दा, जॾहिं वक़्तु आयो न त इहो कमु बि कंदासीं। जॾहिं ज़ालिम मरंदा तॾहिं ई अमन थींदो। कमाल खान तोखे जो खणी ओठे मथां पूरो भरोसो आहे। मूं पहिरियां ओठे मथां कॾहिं भरोसो कयो बि कोन हो, पर हाणे कयां थो। हाकिम खान, ओठो असां सां कॾहिं धोखो कोन कंदो। कमाल खान जेकॾहिं ओठो सचो आहे त हू मोहब खे वञी ॻाल्हियुनि में विहारींदो। कमाल खान जेकॾहिं मोहब खे ओठे ॻाल्हियुनि में न विहारियो न त ओठे जी नियत जी ख़बर पइजी वेंदी। खणी जो ओठो मोहब खे अदा जे साम्हूं वञी विहारे, पर मोहब जा लफ़्ज़ अदा जे साम्हूं निकिरंदा ई कोन। ऐं इहो मोहब अदा जे साम्हूं हिकु लफ़्ज़ ॻाल्हाए कोन सघंदो। खणी जो हू लफ़्ज़ ॻाल्हाए कोन सघंदो, पर हुननि जे हलंदड़ ॻाल्हियुनि जे विच में वेही हू ॿुधंदो। या उते वेहण खां पोइ गफ़ार खान मुंहिंजे अमरा खे कननि में कप हथ विझी कोन छॾींदो। अजायो तव्हां कावर कयो पिया हाकिम खान। ओठो वॾो शातिर आहे ऐं उहो असां सां कॾहिं धोखो कोन कंदो। हिन वक़्तु ओठे जा मफ़ाद असां सां जुड़ियल आहिनि। जेकॾहिं ओठे खे अदा मां जान छॾाइणी आहे न त पोइ हिन ओठे खे असांजो साथ ॾियणो पवंदो। जेकॾहिं हिन ओठे अदे सां फिटायो ऐं असां सां फिटाए त पोइ मूंखे ॿुधाए इहो ओठो काॾे वेंदो? कमाल खान ओठे जे पूरी व्यस्त जी अॼु शाम ताईं ख़बर पइजी वियो। जेके ॻाल्हियूं थियूं उहे तो पंहिंजे कननि सां ॿुधियूं। हाणे त तोखे ख़बर पइजी वई हूंदी न त तव्हांजो रेस तव्हां सां केतिरो सचो आहे। तव्हां अहिड़े ज़ालिम जो साथ ॾियो पिया जंहिंखे तव्हांजो अहसासु ई न आहे। इहो नामुमकिन आहे गफ़ार खान त ॻाल्हियुनि लाइ असां सभु तुंहिंजी औताक ते अचूं। बाक़ी हाकिम खान ऐं कमाल खान जे तरफ़ां मां हिते आयो आहियां। हिते जेको कुझु मां तव्हां सां ॻाल्हायां थो उहो ईअं सम्झो त हाकिम खान ऐं कमाल खान था। बाक़ी तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते एतबार कयो या न कयो उहा तव्हांजी मर्ज़ी। ओठा
हींअर तुंहिंजे मुंहिंजे विच में जेके ॻाल्हियूं थियूं उहा सिर्फ़ ऑफर नाहे, पर जॾहिं सभु गॾिजी वेहंदासीं न त अलाए केतिरियूं ॿियूं ॻाल्हियूं बि खुली पवंदियूं। उन करे चवां थो जेकॾहिं ठाव थिए थो न त हर मसइले खे जड़ खां उखेड़े ॿाहिरि कढियो वञे। तंहिं करे तूं वञी उन्हनि सां सलाह कर। इहो बि लाज़िम कोन्हे त ॻाल्हियूं मुंहिंजी ओताक ते थियनि। ठीकु आहे गफ़ार खान, मां उॾे वञी संगा सां सलाह कयां थो। सुभाणे ॿीहर तो वटि मोटी ईंदुसि। अल्लाह भाई, अल्लाह भाई। बिलाल तू ही? हाँ दा गली खन घर ना लंदो ना उठा ना रईस जो हुक्म जीअं ई ऑटो उताक खां ॿाहिरि निकिरे उनखे वापसि रवानो कयो। तव्हां मूंखे रोकी हाँ त पोइ रोके ॾेखारियो। हाँ उठा, असां रोकींदासीं। जेकॾहिं ज़िद कंदे न त मारियो वेंदे। अदा उठा तोखे इजाज़त आहे। हिन वक़्तु शींहं मथां कुतनि बि भौंकणु शुरू कयो आहे। सुञाणो था हिन शींहं खे। जेकॾहिं शींहं हुजी हा न गिदड़ जीअं भॼी जान न छॾाई आहे। मरंदे त मूं तूं मरंदे। तूं पंहिंजी ज़िंदगी लाइ रेस जॻह वधी तो गीसियूं कंदो, तूं मूंखे छा मारींदे? इहा ख़बर तव्हांखे जल्द पइजी वेंदी। बिलाल तूं हिते अची करे दुश्मनी जी बाहि खे अञा वधीक भड़काइणु चाहींदो। मूंखे न हुई ख़बर त रेस जो रोकियल आहे, न त मां आदा उठे खे घर हलण लाइ न चवां। कुंज ओठो ई छो आयो? अची बाएं बारे चांहि था कयूं। जेकॾहिं ओठो तुंहिंजो एतिरो सिकी लधो आहे न त तूं हिन खे चांहि करे प्यार। मां त चवां थी हिते जो हिते हिन खे ज़हर ॾेई पूरो करे छॾ। तूं त इहे ख्वाब घणे वक़्त खां ॾिसंदी थी अची, पर इहे ख्वाब तुंहिंजा कॾहिं बि पूरा कोन थींदा। सिर्फ़ु मां न, पूरो ॻोठ ओठे खे बदुआऊं थो ॾे। हाणे तूं ई ॿुधा कंहिंखे रोके कंहिंखे रोकींदीअं? तूं भले ओठे खे पिट, पर पंहिंजे दिलि में पिट। मूंखे न ॿुधाईंदी क्या सम्झी? तोखे ॿुधायां कान थी, पर तूं थोरो सोच। वारिस खे ओठे के बि करे छॾियो आहे, पोइ हुन लाइ हिन दिलि मां कहिड़ी दुआ निकिरंदी? जेकॾहिं वारिस ओठे जे लाइ खॾो न खोटिरियो न त ओठो बि वारिस खे कुझु न चवे आ। छा सॼे ॻोठ ओठे लाइ खॾूं खोटिरियूं आहिनि जो हू सभिनी जो दुश्मन पड़जी वियो आहे? ज़ाहिर आहे जॾहिं सॼा ॻोठ वारा ओठे खे तड़े कढंदा त ओठो बि उन्हनि खे बुसरियूं कोन खाराईंदो। ओठे सभिनीनि खे ज़हर जा वटा पियारिया आहिनि ऐं तूं ॾिसंदीअ ओठो बि बुछड़ो थी मरंदो। ओठो ई असां बुछड़ा थी मरंदासीं, बाक़ी तूं क़यामत जा तॾा वेड़ी थी निभागी छोरी। जॾहिं ॾिस त पिटंदी रहंदी आहे। ॾिसो तव्हां ॿई मूंखे ॾाढो वणंदा आहियो। सची? सची। तूं ॿुधो न हू छा चए पई? मां हुनखे ॾाढो वणंदो आहियां। सिर्फ़ु तुंहिंजे लाइ न पई चए, मुंहिंजे लाइ बि चए पई। तूं हुनखे एतिरो न ई वणंदो जेतिरो मां हुनखे वणंदो आहियां। मां हुनखे वणंदो आहियां वधीक। इहा ॻाल्हि पोइ हाल त हींअर ई था पुछो। अच सुलक्षणी, तूं हाणे सिर्फ़ु असांखे इहो ॿुधा, असां ॿिन्हिनि में वधीक तोखे केरु थो वणे? मूंखे त उहो ई वणंदो जेको पोड़े खे पादर हणंदो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इन्ही पोड़े खे पादर केरु हणंदो? अबो आहे, उनखे पादर हणी क़यामतकारी न आहे करणी। मुंहिंजो बि मामा आहे। लाज़मी न आहे त तव्हां मूंखे पादर हाणे कंहिं ॿिए खां हणायो। छो पोड़े खे पादर खाराइण जे पोयां पई आहीं? निभागो अच्छी दाढ़ी में मूं जहिड़ी छोकिरी सां इश्क कंदो पोइ पादर कोन खाईंदो। तूं बि सही आहीं पंहिंजी जात सुलक्षणी। आहे त बाबो पादरनि जे लाइक़, पर थोरो हुन मथां रिआयत कर सुलक्षणी। निभागे खे तव्हां पादर हणंदो त मां हिन घर में रहंदमि, जेकॾहिं न त मूंखे हिन घर में रहण जी का बि ज़रूरत न आहे। मामा तूं पंहिंजी क़िस्मत खे चओ,
असां बेवस आहियूं। उठा रईस गफ़ार खान खे मारण ज़ुल्म न हूंदो? रबन असां घर खां बेघर आहियूं, छा इहो ज़ुल्म न आहे? उठा जेकॾहिं तूं हाकिम खान ऐं कमाल खान खे छॾण लाइ तयारु आहे त पोइ तुंहिंजी ज़मानत मां खणंदुमि। रबन मां हाकिम खान खे छॾे सघां थो, पर कमाल खान खे न छॾींदुसि। त पोइ कमाल खान सां गॾु तूं बि मारियो वेंदे। उठा जेकॾहिं मरंदासीं न त पोइ घणनि जो सिर खणी मरंदासीं। नाक ज़ुल्म करण खां सुठो न आहे त चाहियो ज़िद छॾे बाक़ी ज़िंदगी अमुन सां अची गुज़ार। उनजी ज़मानत तूं खणी सघीं थो रबन? मां जेकॾहिं हिते वापसि अची रहां ऐं मूंखे माफ़ कयो वेंदो, मां ज़मानत खणां थो। रईस गफ़ार खान सां मां ॻाल्हायां, पोइ भली वञी गफ़ार खान सां ॻाल्हाए, पर गफ़ार खान मुंहिंजे साम्हूं भले साईं जे मथां हथु रखी कसम खणंदो। उन लाइ तोखे हिकु कमु करिणो पवंदो। उठा वारिस ऐं मीरा खे आज़ादु कराइणो। वारिस ऐं मीरा मूं वटि क़ैद न आहे जो मां उन्हनि खे आज़ादु कयां। उन्हनि खे आज़ादु करण लाइ तव्हांखे हाकिम खान ऐं कमाल खान सां ॻाल्हाइणो पवंदो। तूं मूंखे मीरा सां मिलाए सघी थो न? कोशिशि कंदुसि, पक नथो ॾियां। राति अचिजां, पर यादि रहे हाकिम खान ऐं कमाल खान जे साम्हूं सिर्फ़ु मुंहिंजे ठाह जी ॻाल्हि थी आहे। उठा मां ॿाहिरि न आयुसि त पल राति तुंहिंजो असांखे इंतज़ारु अदा भाई। बोलो ओठे असांजे विच में जेके ॻाल्हियूं थियूं उहे त तो पंहिंजे कननि सां ॿुधियूं ऐं तोखे इहा बि ख़बर पइजी वई हूंदी त इहो तो वारो रेस हाकिम खान तव्हां सां केतिरो सचो आहे, जिन लाइ तव्हां सिर सां कफन ॿधी ॿाहिरि निकिरो था न, उन्हनि वटि तव्हांजी का बि हैसियत कान्हे। ओठो इहो ई चई वियो आहे त वलूअ खे मारे उन जे लाश खे कावन ऐं कुतनि जे हवाले करे छॾियो। मां शर्मसार आहियां रईस बाबा, मञा थो मां ग़लति हुयुसि। अॼु राति तोखे ॻोठ जे ॿाहिरां छॾे ईंदासीं, पर तूं इहो यादि रखजांइ जेकॾहिं ओठे या कंहिं ॿिए फितने बाज़ माण्हूअ जे रुख चढ़ी विए न ऐं उहे तोखे मारे छॾींदा ऐं पोइ इहो इल्ज़ाम वरी असां ते लॻंदो त असां वलूअ खे मारे ऐं फिटो करे छॾियो। पर आख़िर उहे छो कंदा ईअं बाबा? शैतान माण्हू जो कमु ई आहे शैतानगिरी करणु। तंहिं करे उते पहुचण खां पोइ तूं पंहिंजी पूरी पूरी कोशिशि कजां उन्हनि खां बचण जी, छो त हू तोखे मारे ऐं इन दुश्मनीअ खे अॻिते वधाइण था चाहिनि। ऐं जीअं पंहिंजे घर पहुची न समूरी हक़ीक़त पंहिंजे भाउ खे ॿुधाइजां त जीअं हुन जे अखियुनि ते जेका पटी ॿधल आहे न उहा खुली वञे ऐं उन जे साम्हूं हाकिम खान जो असली चेहरो अची वञे। जी रेस बाबा, ईअं ई कंदुसि। कलो हिनखे कमरे में विहारे छॾ, राति के माण्हूअ खे मोकिले हिनखे ॻोठ पहुचाईंदासीं। वठी वञीसि। जी बाबा साईं। भले तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो अदा गफ़ार खान जे हथ में आहे, पर हिन मीरा जो ज़िंदगी जो फ़ैसिलो रबनि जे हथ में आहे। सुभाणे तव्हांखे कुझु बि थियो या मारिया वञे त पोइ इहो इल्ज़ाम असांजे मथां न हणिजो, मथां चओ त बेगुनाह मारिया वियासीं।
कमाल खान वारिस जो मौला वारिस आहे उहे ई भलाई कंदो। तव्हां पंहिंजे बारे में सोचो। ही कुत्ते जी मौत मरंदा, कुत्ते जी मौत। कल्ह ताईं तव्हां ॿिन्ही जा सुॾका ख़तम ई कोन पिया थियनि। अॼु वरी हीअ शींहं वारी कचकोर करे थी ॻाल्हाए। रुगो रॿर जे हिकु दीदार सां हिन जी हेॾी हिमत वधी वई आहे। कमाल खान जेको मूंखे ख़ौफ़ हुयो न उहो ख़तम थी वियो। बाक़ी तूं छा सम्झंदो हुए? हा त मां को मौत जे डप खां तोखां ॾिनल हुयसि। तोखे टिजणु घुरिजे मीरा, तोखे टिजणु घुरिजे। मौत जूं धमकियूं ॾेई तूं असांखे नथो टिजाए सघीं कमाल खान। हाणे ॿुधो ई न कमाल खान, असां तुंहिंजनि धमकियुनि खां टिजण वारा नाहियूं। जॾहिं मौत जो वक़्तु मुक़ररु आहे, ख़ौफ़ खाइण खां पोइ बि डरी नथो सघे त पोइ असां तोखां छो टिजूं? हाणे तव्हांखे ख़ौफ़ ॼाणणो ई पवंदो। ऐं इहो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त मौत जो ख़ौफ़ छा थींदो। तमामु जल्द तव्हांखे हिन मौत जे ख़ौफ़ में मां गुज़ारींदुसि। पोइ तव्हां ॿिन्ही खे ख़बर पवंदी त कमाल खान को कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न आहे छॾी, कॾहिं बि न। कमाल खान वो कारीगर, मां या वारिस मुंहिंजो मौला वारिस आहे। भेण रुगो पाण खे आज़ादु थियण ॾे, इन्हनि खे निधन थो करे कुटींदुसि। ख़बर बि न ओठो जेकॾहिं ठाह लाइ भॼंदो थो वते त पुट तूं बि वञी रही सघे मिंथ कर त ठाह कनि। जेकॾहिं न ठाह थी वेंदो त मीरा बि सही सलामत वापसि घर ईंदी, न त हू ज़ालिम मीरा खे मारे छॾींदो। अम्मा हुननि ज़ालुनि वटि सिर्फ़ु मीरा ई न पर वारिस बि क़ैद आहे। हाणे तूं ई ॿुधा अम्मा, हिकु तरफ़ मीरा ऐं वारिस जी ज़िंदगी जो सुवालु आहे ऐं ॿिए तरफ़ पूरे ॻोठ जो। जेकॾहिं रईस हाणे उन्हनि ज़ालमनि सां ठाह करे थो त हू ॿीहर हिन ॻोठ में अची ग़रीब माण्हुनि मथां ज़ुल्म कंदा। पुट उन्हनि खां भले साईं ते हथ रखाइजा त जीअं हू ॿीहर ज़ुल्म न कनि। हाणे वॾो रईस त उन्हनि जे कसम साख ते बि यकीन कोन कंदो, छो जो ही ॿई अहिड़ा कमीना आहिनि जो भले साईं ते हथ रखे बि रईस गफ़ार खान सां ठाह कंदा, पर पोइ घर में वेही रईस गफ़ार खान खे कुखारी बंदूक हणी पूरो करे छॾींदा। हाणे तूं ई ॿुधा मां ठाहिड़नि कमीननि सां रईस ठाह करे। पुट जेकॾहिं ठाह न थियो त पोइ मीरा खे कीअं छॾाईंदे? तो छा सोचियो? उन्हनि ज़ालमनि जे विच में इख़्तिलाफ़ विझण जी कोशिशि कयां। दुआ कर त मां पंहिंजे मक़सद में कामयाबु वञा ऐं उन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि, पोइ उहे पाण में विड़ी तबाह थी वेंदा। कुझु बि करण खां पहिरियां पुट मीरा जो ज़रूरु सोचिजा। हा मीरा जी त सोच आहे, तूं छा थी सम्झी त जेकॾहिं मीरा जी सोच न हुजे हा मूंखे त उठो हितां ईअं ज़िंदा वापसि वञे हा, लाश मोकिलियां हुनजो लाश होॾे। इन करे चुप आहियां जो मीरा हुन वटि क़ैद आहे। रईस गफ़ार खान जे माण्हू जेकॾहिं मोहिब खे रोके छॾियो त पोइ उन में मां छा कयां? जेकॾहिं तव्हां थोरो ज़ोर हलायो हा ऐं तव्हां चओ हा त हू मूंखे बि वठी हलनि हा। मां जेकॾहिं घर वञणु चाहियां पियो त तूं ॾिठो कोन त उन्हनि जूं बंदूकूं मुंहिंजे मथां सिटियूं थी वियूं ऐं तूं त चई त मां उन्हनि खे मिंथ कयां। असां उन्हनि खे रत जा टुकुर खाराया आहिनि। जेकॾहिं हू असांखे ॾिसनि था न त उन्हनि जी अखियुनि मां रत टिमे थी। जेकॾहिं वारिस ऐं छोकिरी असां वटि न हुजनि हा त इहो गफ़ार खान असांजे लाशनि खे चीरे पाड़े छॾे हा ऐं पोइ इहा ॻाल्हि करे हा ऐं पोइ मां उन्हनि खे मिंथ मेर कयां। बसि हो ठापस, जज़्बात खां हटी करे असुल मक़सद ते अच त रईस गफ़ार खान सां अॼु कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं ऐं हुन जो मक़सदु छा हो। हू असां टिनिनि खे हिकु जाइ ते गॾु करणु चाहे थो ऐं असां टिनिनि खे गॾु करे असांखे ख़तमु करे हू पंहिंजो मक़सदु कामयाबु करणु चाहे थो।
तुंहिंजो मक़सदु त अदा साईं असां टिनी खे गॾु विहारे ॻाल्हियूं करण थो चाहे। हा कमाल खान, हा रईस गफ़ार ख़ान खे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे। हू चए थो त जेकॾहिं तव्हां टई हिकु जाइ ते अची मूंसां ॻाल्हियूं नथा कयो त असां पाण में कॾहिं कोन ठहंदासीं। जेकॾहिं असां पाण में ॿ ॼणा निकिरी बि वञूं असांजी ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ात पैदा थी सघनि था। इन करे हू चवनि था त ॻाल्हियुनि में सभु हुजो। इन करे हिकिड़ी जाइ ते सभिनी जो मौजूदु हुजणु लाज़मी आहे। छा बाबा साईं सच में तव्हां हुन सां ठा करणु चाहियो? रबन जेका हू मूंसां गेम करण था चाहिनि न, मां बि उन्हनि सां उहा ई गेम खेॾणु थो चाहियां। ओठे खे ॻाल्हियुनि में रहाईंदो थो अचां, बाक़ी तास जे पते खे राति हाकिम खान जे ॻोठ में उछलाईंदुसि। ऐं पोइ तूं पक सम्झजां त हाकिम खान जे ॻोठ जे माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा थींदा ऐं हाकिम खान जे ॻोठ जा कुझु माण्हू असांजी धुर बणिजी वेंदा ऐं पोइ असांजी मदद कंदा। असां जेकॾहिं हाकिम खान जे कंहिं ख़ासि माण्हूअ जी हमदर्दी हासिल करे वरिती न त पोइ उहो वारिस खान खे छॾाइण में असांजी मदद कंदो। बाबा साईं हुते सिर्फ़ु वारिस ई न और मीरा भी कैद। छा मीरा उन्हनि वटि कैद आहे? जी बाबा साईं। पोइ इहा कमीणे ओठे मूंसां ॻाल्हि त कोन कई? उहो इन करे बाबा साईं त हू मूंखे अलॻि सां ब्लैकमेल करणु था चाहिनि ऐं मां उन्हनि सां ॻाल्हि बि करे आयो आहियां बाबा साईं। ऐं हुननि जो चवणु आहे त मीरा खे तॾहिं आज़ादु कंदासीं जॾहिं तूं गफ़ार ख़ान खे मारी। रबर जेकॾहिं मुंहिंजे मरण सां मीरा आज़ाद थी तोखे मिले थी न त पोइ मां हाज़िर आहियां। मूंखे ख़बर आहे बाबा साईं त हू तव्हांखे मुंहिंजे हथां माराइणु चाहिनि था ऐं उनखां पोइ हू मूंखे मीरा खे मारे हिन ॻोठ मथां कब्ज़ो करणु था चाहिनि। मां कमीणनि जी नीयत खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। जेकॾहिं गफ़ार ख़ान असां सां ॻाल्हियूं करणु चाहे थो त पोइ उनखे घुरायो। जेकॾहिं असां भले साईं ते हथु रखी करे गफ़ार ख़ान खे भरोसो ॾियणु चाहियूं न तंहिं बि हू हिते कोन ईंदो त पोइ का विच वारी जाइ रखो। उन जी पहिरीं ऐं आख़िरी ॻाल्हि बि इहा हुई त असां सभिनी खे उन जी उताक ते अचिणो पवंदो। उन खां अलावा ॿी का शर्त? मूं बि उनखे इहो चयो त मां पंहिंजे हमराहनि सां सलाह करे पोइ तोखे वर्दी ॾींदासीं। पोइ तव्हां बि सोचियो त गफ़ार ख़ान खे हिते कीअं घुराइजे ऐं उनखे कीअं चुकाइजे। बाबा साईं छा तव्हां सच में उन्हनि सां ठा करणु चाहियो था? मां बि उन्हनि सां हिकु चाल खेॾणु थो चाहियां। जेकॾहिं असां कामयाबी वियासीं न त उन्हनि में इख़्तिलाफ़ वधी वेंदा। पोइ हाकिम खान ओठे ऐं कमाल खान खे उतां तड़े कढंदो ऐं जीअं ई हू तड़िजी उतां निकिता न त पोइ ॿिन्ही जो शिकार असां लाइ आसान बणिजी वेंदो। कंहिं हिक जो शिकार करणु तमामु सवलो आहे बाबा साईं, पर इहे ॿई गॾु हथ कोन था अचनि। जेकॾहिं असां कंहिं हिक जो शिकार कयोसीं न त पोइ हू मीरा ऐं वारिस खे नुक़सानु रसाए सघंदो। मां बि इहो ई थो चाहियां त पहिरियां मीरा ऐं वारिस खे आज़ादु करायूं, पोइ उन्हनि सां जहिड़ो जेको आहे न आसान थी पवंदो ऐं पोइ हाकिम खान जे ॻोठ मथां हलां कंदासीं। केरु मरे थो केरु बचे थो इहो कोन ॾिसंदासीं। ओसि ताईं विढ़ंदासीं जेसि ताईं उहे टई ज़ालिम ख़तमु नथा थियनि। बाबा साईं उहे टई ज़ालिम लोमड़ जियां चालाक आहिनि, एतिरो जल्दी वठि कोन ॾींदा। कालो इहो त मां पाण ॾिसां पियो, ही जेके मूंसां ठा करण जूं ॻाल्हियूं था कनि
इन जे पोयां उन्हनि जो मक़सदु अञा को ॿियो आहे। तंहिं करे उहो हर हाल में मूंखे मारणु चाहिनि था, छो त जेकॾहिं मां ज़िंदा रहियुसि न त कमाल ऐं ओठो पंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु कोन थींदो। कमाल खान खे ॻोठ जी चंग मुड़सी घुरिजे ऐं ओठे खे आज़ादी घुरिजे, जीअं त हू सभिनीनि मज़लूमनि मथां ज़ुल्म करे सघे ऐं उन्हनि खे हिते केर बि रोकण वारो न हुजे। रबन, तूं बेखौफ़ थी रह। मां अहिड़ो को बि क़दम न खणंदुसि जंहिंजे करे छोकिरी ऐं वारस खे को नुक़सानु पवे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।